भेरिया सिटी के कलोड़ा कॉलोनी वासी नींगर सुमेर कलोड़ो के कत्ल के 6 महीना गुजरी विया पर अञा ताईं संदसि खून से इंसाफ़ न थी सघियो आहे। मक़तूल नींगर जा वारस इंसाफ़ के ओसीड़े में वेठल आहिनि। रिपोर्ट कर रहा है राणा अब्दुल सत्तार राजपूत। भेरिया सिटी के कलोड़ा कॉलोनी वासी 15 वरन के मासूम नींगर सुमेर कलोड़ो के 6 महीना अग पोरे दौरान शरबत के रेड़ीअ तां अगवा करण बाद बेदर्दी से कत्ल करे भेरिया सिटी थाने के कुछ फरलांग मुफासले ते केलन के बाग में लाश उछलायो वियो। मासूम नींगर जा वारस ऐं संदसि अमड़ मुस्मात रज़िया कलोड़ो मासूम ॿारनि सां गॾु 6 महीननि खां मासूम पुट जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पाक किताब खणी दर जूं ठोकरूं खाई रही आहे, पर हिन महिल ताईं किथां बि संदसि इंसाफ़ पले न पियो आहे। मासूम नींगर सुमेर कलोड़े जे वारसनि जो चवणु आहे त नींगर जा कातिल भेरिया सिटी पुलिस गिरफ्तार किया हुआ, पर बाअसर धुरिन ऐं पुलिस बजाए इंसाफ़ ॾियारण जे कत्ल में मुलवस जवाबदारनि खे गरी रिश्वत वठी हथ सां ड्रामाई अंदाज में फरार कराए छॾियो। हे मुंहिंजो नंढड़ो मारे विया, हे शरबत खपाईंदो, असांजे नंढड़ी मुंहिंजी तातींदो, मुड़ुसु मुंहिंजो नाबीन आहे, 203 कमाईंदो, असांखे ख़ुशी हूंदी एॾी। हींअर असांजी चुल्ह वीरान लॻी पई आहे, असांखे का काकर त कोन्हे का। हींअर मां लीलम पंहिंजा खपाए छॾिया आहिनि, केॾे वञूं था SP ॾे पुलिस ॾे, को असांजो कुझु बि नथो थिए। मेन जवाबदार न्यास बि भॼाए छॾियो पुलिस हितां, असांजो को बि कोन थो पिए। मुंहिंजी अपील आहे मुरादिल शाह खे, सॼे भिरिया खे अपील आहे, मुंहिंजी मदद कई वञे, हिन मासूम बेगुनाह खे अदुल खपे। पहिरियां छोकिरो हूंदो असांजी ज़िंदगी सुठी गुज़रनी, हींअर सूरनि सां थी गुज़रे ज़िंदगी, असां रोंदे था गुज़ारियूं ज़िंदगी। असांजो भाइटियो गुम कयो, असांखे रोज़ा असांखे ख़बर न हुई, असांजो रेड़े ते कमाए पियो थो, असांखे ख़बर न हुई। मोबाइल खणी वियो, उहा भॼंदा विया, असांखे पोइ हुते माना माण्हुनि गुम करे छॾियो, इहा ख़बर न हुई त असांजो शहीद करे मारंदा। मुंहिंजे भाउ सां इहो शरबत ते रेड़े ते खपाईंदो, हुनखे पिड़ई मारे आहे, असांजो इंसाफ़ नथो शे। हिन महिल ताणी असांखे केरु खाराए, असां पीउ बि अखियुनि खां जॾड़ो, हिन केरु खाराए असांखे, केरु ई नथो खाराए असांखे। भाउ बि वियो हली असांजो। जी साहब सां मां 3 चक्कर मिलियो आहियां। इरफान बलोच बसि ॻाल्हि हेॾां ॿुधी हेॾां बाबा तो तव्हां इंसाफ़ थींदो, का बि माना अर्दट इरफान बलोच असांखे न ॾिनी आहे हिन महिल ताईं। पिताबी साहब सां मां मिलण वियुसि, पिताबी साहब जेको हाणे SP साहब आहे नौशहर ज़िलो में, मुंहिंजी पूरी ॻाल्हि न ॿुधी हुन, जेको एतिरी माना मूं वटि टाइम थोरी आयो, मां तोसां ठाड़ो वेही कयां। मेन जवाबदार जेको हथ सां भॼायो वियो हो, उन जी को इनकारी न करे सघिया आहिनि पुलिस। हिन महिल ताईं 6 महीनो आहे, का रिज़ल्ट असांखे नथा ॾियनि। 6 महीना अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल सुमेर कलोड़े जे वारसनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त वाहिद कफ़ील हुयो जंहिंखे बेदर्दी सां अगवा करण बाद क़त्ल करे हुनजो लाश 6 ॾींहंनि बाद जेको आहे केलन जे बाग में उछलायो वियो। इन्हनि जो हुकूमत खां मुतालबो आहे त सुमेर जे मासूम नींगर जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि खे जेको आहे फ़ौरन गिरफ़्तार करे ऐं खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ TV, भेरिया सिटी।